नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कश्मीर में खबर ॾींदा हलूं त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह गुड्डू बئراج पहुची वियो। आबपاشي अमले खां ब्रीफिंग वरिती। इन मौक़े ते वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह चयो त हिन साल तारीख़ी बरसातूं थियूं आहिनि जंहिं सबबु वॾो नुक़सानु थियो आहे। हिन वक़्तु गुड्डू बئراج वटि 5 लख क्यूसेक पाणी हली रहियो आहे। गुड्डू बئراج वटि 2010 दौरान महाबोड दौरान 11 लख पाणी क्रॉस थियो। हिन चयो आहे त बंद मज़बूत आहिनि, पोइ बि आबपاشي अमले खे बंदनि ते चौकस लाइ पाबंद बणायो वियो आहे। कचे वासियुनि खे घुर्जे त इम्कानी तौर बोर्ड खे मुंहुं ॾियण लाइ तैयार रहनि। जेके बोर्ड मुतासिर बंदूं तोड़े 2 महफ़ूज़ हंधनि मुंतक़िल थी विया आहिनि। हिननि जे लाइ सार संभाल इंतज़ामिया खे हिदायतूं जारी कयूं आहिनि। कराची ॿुॾण वारे सवाल ते वज़ीर आला सिंध चयो त बरसातनि 100 सालनि जो रिकॉर्ड तोड़े छॾियो। कोशिश वठी पाणी निकाल करायो वेंदो। लेकिन ज़रूरियात हमारी और ज़्यादा है सर। आ रहा है के तवज्जुह से यही अर्ज़ है कि फैडरल गवर्नमेंट से कि वो सिंध की अवाम की इस मुश्किल वक्त में साथ दें। सिंध हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़रदारी साहब की क़यादत में खुद सब लोग। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।